अम्मी जी नमाज दरगाह हुसैन आबाद कंबर शरीफ में पढ़ियो। या साईं जी शफ़क़त ऐं मोहब्बत आहे जो हेॾे वॾे सफ़र थकावट जे बावजूद अॼु तव्हांखे पंहिंजे दीदार सां नवाज़ियाऊं। रुगो दीदार न थींदो पर तव्हांखे मदीने वारे साईं जे फैज़ जी वंड बि मिलंदी। ॻाल्हायो घटि था भला थकिजी पिया आहियो। अॼु असांखे अहिड़ी ख़ुशी आहे असांजे ज़िंदगी में कंहिंजी 50 साल ज़िंदगी, कंहिंजी 60 साल, कंहिंजी 20 साल, असांजे ज़िंदगी में जेके बि ईदूं आहियूं अॼु असां उन सभिनी ईदुनि खे मुर्शिद जे दीदार जी ईद तां क़ुर्बान था कयूं। मदीने वारे साईं जे मीलाद जी ईद तां असां ज़िंदगी जो ईदूं क़ुर्बान था कयूं। आशिक़ छा थो चवे? ईद में अॼु ईद थी वई, ईद में अॼु ईद थी वई, दिल भर जो थियो दीदार आ, ईद में अॼु ईद थी वई। मज़ो कोन था कयो, थकिजी पिया आहियो। ईद में अॼु ईद थी वई, दिल भर जो थियो दीदार आ, ईद में अॼु ईद थी वई। ॿियो त सुहिणे मुस्तफ़ा जे मीलाद जो हिकु इत्माम आ, ईद में अॼु ईद थी वई। ॿियो त सुहिणे मुस्तफ़ा जो अॼु हिते मीलाद आ, ईद में अॼु ईद थी वई। निहारियो त सही शादीलाल जवारा, निहारियो त सही अॼु ओभर भी नूर, उत्तर भी नूर, ॾखण भी नूर, अॼु ओलह भी नूर आ, अॼु हजर भी नूर आ, शजर भी नूर, मलक भी नूर, फलक भी नूर, अॼु निहारो हर पासे नूर ही नूर आ। हेॾा सोने दिलबर साईं जे चेहरे में नूर, हेॾा आशिक़ जी दिल में नूर। सुभान अल्लाह। छा जे करे अॼु उन महबूब जे आमद जी ख़ुशी आहे, उन नबी जे मिलाद जी ख़ुशी आहे जेको महबूब ख़ुद नूर आला नूर आहे। सुभान अल्लाह। साईं जन वॾी शफ़क़त कई, तमाम तवील मुसाफ़त का सफ़र कयो। असां वधीक साईं जन जो टाइम ऐं वधीक इंतज़ार नथा करायूं। हिकिड़ी नात थींदी, उन खां पोइ साईं जन जो नूरानी ख़िताब थींदो। हींअर साहिबज़ादा हुसैन बहाउद्दीन नाले ॿुधण सां दिलि नथी चढ़े छा? साहिबज़ादा हुसैन बहाउद्दीन नात ॿुधाईंदा, उन खां बाद में इंशाअल्लाह सुने दिलबर साईं जो ख़िताब थींदो।